अचो त पिक्चर ग्राफ जे ज़रिए कुछ मैथमेटिक्स जा हिसाब हल कयूं। सो पाण वटि जेको पहिरियों हिसाब आहे उहो इहो आहे त विच टाउन हैड फ्यूअर सनी डेज़ देन कराची सिटी इन जून। याने जून जे महीने में कहिड़े शहर वटि कराची खां घटि सनी डेज़ याने सिज वारा ॾींहं हूंदा आहिनि। सो ही जेको सिज आहे ग्राफ में उहो 6 सनी डेज़ या 6 सिज वारनि ॾींहंनि खे ज़ाहिर करे थो जॾहिं सिज तेज़ उभरंदो आहे। सो अचो त पाण पंहिंजे पिक्चर ग्राफ जी तरफ़ हलूं। सो ही आहे पिक्चर ग्राफ ऐं ही आहे कराची। सो कराची में जेकॾहिं असां सिज ॾिसूं त केतिरा आहिनि 1 2 3 4 5। सो 5 सिज आहिनि कराची में ऐं हिकु सिज जेको आहे उहो घणनि सनी डेज़ या सिज वारनि ॾींहंनि खे ज़ाहिर करे थो उहो 6 खे। सो इहे केतिरा थी वेंदा 6 5 30। सो जून जे अंदरि 30 ॾींहं अहिड़ा हूंदा आहिनि जेके कराची में सिज वारा हूंदा आहिनि। जेकॾहिं असां हिननि ॿियनि शहरनि खे ॾिसूं जंहिंमें लाड़काणो आहे, मीरपुर ख़ासि आहे या सखर आहे, इन्हनि में कराची खां घटि सनी डेज़ आहिनि छाकाणि त उन्हनि सिज जेके आहिनि उहे घटि आहिनि। जेकॾहिं पाण ॻणियूं त फ़र्ज़ु कयो हिते 4 आहिनि, सो 4 छिक 24 हिन वटि सनी डेज़ हूंदा, हिन वटि 2 छिक 12 हूंदा ऐं उनखां बाद में लाड़काणे में 3 छिक 18 हिन वटि 18 सनी डेज़ हूंदा। सो इन जो मतिलबु त टिनिनि शहरनि वटि सनी डेज़ घटि आहिनि। सो पाण वटि 3 शहर अहिड़ा आहिनि जिन वटि सनी डेज़ घटि आहिनि। अचो त जवाबु चेक कयूं। सो जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां ही हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिंमें हिकिड़ो हारी 5 ॾींहंनि जे लाइ पंहिंजी ज़मीन में कुआ थो ॾिसे। सवाल इहो आहे त ग्राफ में ॾिसी करे पाण खे इहो ॿुधाइणो आहे त वेंसडे ऐं थर्सडे ते गॾाए करे जेके उहो कुआ ॾिसे थो ॿिए कहिड़े ॾींहं ते ओतिरा कुआ ॾिसे थो। सो पाण वटि ही ग्राफ आहे ऐं ग्राफ में पाण ॾिसंदासीं त कहिड़े ॾींहं ते एतिरा कुआ उहो ॻोल्हे थो जेके वेंसडे ऐं थर्सडे जा कुआ गॾायूं त उन ॾींहं जे बराबरि थींदा। वेंसडे ते हिकु पिक्चर लॻल आहे ऐं थर्सडे में 2 पिक्चर लॻल आहिनि। इन जो मतिलबु 3 पिक्चर्स हिते गॾे करे थींदियूं। सो 3 पिक्चर ॿिए कहिड़े ॾींहं ते आहिनि? सो 3 पिक्चर ट्यूसडे ते आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त उहो ॾींहुं ट्यूसडे आहे जंहिं ते हारी एतिरा कुआ ॾिसे थो जेका हुन वेंसडे ऐं थर्सडे ते गॾे करे ॾिठा हुआ। सो हाणे जेकॾहिं असां हिन खे ॿिए तरीक़े सां ॾिसूं त ही जेकी तस्वीर आहे उहा ॿिनि कुअनि खे ज़ाहिर करे थी। वेंसडे ते 2 कुआ इहे ऐं थर्सडे ते इहे 2 पिक्चर्स आहिनि माना 4 कुआ इहे। त 4 ऐं 2 केतिरा थींदा 6 कुआ। ऐं जेकॾहिं पाण ट्यूसडे ते ॾिसूं त ट्यूसडे ते केतिरा हूंदा? हिन ते 3 तस्वीरूं आहिनि त ट्यूसडे ते बि 6 कुआ हूंदा छाकाणि त 2 × 6 थी वेंदो न, या 2 कुआ आहे 2 कुआ आहे 4 ऐं 2 हे 6। अचो त पाण पंहिंजो जवाबु चेक कयूं। सो ही जवाबु बि दुरुस्त आहे। अचो त अहिड़ो ई हिकिड़ो ॿियो सुवालु हल कयूं था जंहिंमें पुछियल आहे त कराची में केतिरो मींहुं घटि पवंदो आहे लाहौर जे मुक़ाबले में अगस्त जे महीने में। सो ही पाण वटि ग्राफ आहे ऐं ग्राफ में पाण ॾिसी सघूं था त हिन जॻह ते कराची मौजूदु आहे ऐं हिन जॻह ते लाहौर मौजूदु आहे। ऐं ही जेको हिकिड़ो फुड़ो आहे उहो 6 मिलीमीटर जे बराबरि आहे। सो पाण ॾिसंदासीं इन जे ज़रिए त कराची में केतिरो मींहुं पवे थो ऐं लाहौर में केतिरो मींहुं पवे थो। लाहौर जे मुक़ाबले में जेकॾहिं पाण कराची खे ॾिसूं त कराची में 2 फुड़ा मींहुं घटि थो पवे ऐं हिकिड़ो फुड़ो जेको आहे उहो 6 मिलीमीटर जे बराबरि आहे। त 2 फुड़ा केतिरनि मिलीमीटर जे बराबरि थींदा? त बिछ केतिरो थी वेंदो? बिछ 12। यानी कराची में 12 मिलीमीटर मींहुं घटि पवंदो आहे लाहौर जे मुक़ाबले में अगस्त जे महीने में। सो जेकॾहिं असां हिन 2 फुड़नि खे ॾिसूं त इहे थी वेंदा बिछ 12 यानी 12 मिलीमीटर कराची में मींहुं वसंदो आहे। ऐं जेकॾहिं असां लाहौर खे ॾिसूं त लाहौर में केतिरा फुड़ा आहिनि? लाहौर में आहिनि 4 फुड़ा। सो जेकॾहिं 4 फुड़नि खे असां ॾिसूं त हिकु फुड़े में 6 मिलीमीटर थींदा आहिनि ऐं 4 फुड़नि में केतिरा थींदा? 4 छिक 24 मिलीमीटर। सो 24 मां जेकॾहिं असां 12 कट कयूं त बाक़ी घणा बचंदा? 12 मिलीमीटर। सो इन अंदाज़ सां बि असां हिन खे ॾिसी सघूं था।